ओबावड़े भरिसां रावती जे कचे में पुलिस कैंप ते हथियारबंदनि जो हमलो, जदीद हथियारनि सां फायरिंग। हिकु डीएसपी ऐं ॿियनि एसएचओ समेत 5 अहलकार शहीद थी विया। 4 अहलकार ज़ख़्मी। डीएसपी ओबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, एसएचओ मीरपुर माथेलो अब्दुल मालिक कमांगर, एसएचओ खेंजू दीन मोहम्मद दगारी, सिपाही सलीम चाचड़ ऐं जतोई पिताफी शहादत माणी। शहीदनि जी जनाज़े निमाज़ पुलिस लाइन मीरपुर माथेले में पढ़ाई वई। पुलिस ऑफिसरनि समेत शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। अफ़सोसनाक ख़बर इहा त असांजा जेके 5 पुलिस अहलकार शहीद थी विया आहिनि, जंहिंमें डीएसपी जेको आहे असांजो ओबाड़ो अब्दुल मालिक भुट्टो साहब, जन शहादत मां जेको आहे अल्लाह पाक हुनखे नसीब कई आहे। ऐं उनखां अलावा एसएचओ जेको आहे मीरपुर माथेलो असांजो इंस्पेक्टर शहीद थियो आहे। शहादतूं जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके धाड़ेलनि वटि रॉकेट लॉन्चर्स हुया उन्हनि जे इस्तेमाल जे करे थियूं। पुलिस जेको आहे 6 कलाक बहादुरी सां विढ़ंदी रही। घोटकी ज़िले जे कचे में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो ऐलान। ओबावड़े वासी 3 मुग़वियुनि जी बाज़ियाबीअ लाइ पुलिस कचे में ऑपरेशन करे रही हुई त ॾोहारियुनि पुलिस ते जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। ऑफिसरनि ऐं जवाननि जी शहादत घोटकी पुलिस लाइ वॾो सान्हो आहे। घोटकी, कशमोर ऐं रहीम यार ख़ान ज़िलो धाड़ेलनि लाइ महफ़ूज़ आमाजगाह बणियल आहे। आख़िरी ॾोहारी जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। एसएसपी घोटकी तनवीर तुनियो जी रावती थाणे ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल। धाड़ेलनि जे हमले में शहीद सिंध पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे सलाम। पुलिस ऑफिसरनि ते हमलो कंदड़नि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध पुलिस जूं कुर्बानियूं विसारण जोगियूं न आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी घोटकी में पुलिस कैंप ते हमले जी मज़म्मत। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त खेसि यकीन आहे त पुलिस ते थियल हमले में मुलविस जवाबदारनि खे जल्द अंजाम ताईं पहुचायो वेंदो। शहीद पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जे कुटुंबनि सां ॾुख जे घड़ीअ में गॾु आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह घोटकी में धाड़ेलनि जे हमले में मारिजी वियल पुलिस अहलकारनि जे वाक़े जो नोटिस वरितो। आईजी सिंध खां रिपोर्ट तलब। ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवण त खेसि शहीद पुलिस अहलकारनि जा क़ातिल हर क़ीमत ते लॉकअप में घुर्जनि। घोटकी पुलिस जी कैंप ते 150 ॾोहारियुनि काह कई। ज़रियनि जी दावा कुझु अरसो पहिरीं धाड़ेल राहिब शर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल संदसि साथी सल्तू शर जो प्लान वठण लाइ एसएसपी घोटकी खे धमकियूं ॾियण जी वीडियो जारी कई हुई। पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जी शहादत खां पोइ सोग में ओबावड़ो शहर बंदि थी वियो। सिंध सरकार पारां कराची में नई बस सर्विस शुरू करण जो ऐलान। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त मुल्क जूं पहिरियूं माहौल दोस्त इलेक्ट्रिक बसूं जल्द कराची जे रोडनि ते नज़र ईंदियूं। सुभाणे खां नयुनि बसुनि जी टेस्ट ड्राइव शुरू कई वेंदी। Tough edge. Oh, man. That's very close. Got him. Round the wicket. Whack, that's a wonderful blow. Bang, gone. The can with this.
पाकिस्तान ICC T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पहुंची वियो। क़ौमी टीम बांग्लादेश के 5 विकेटनि तां हाराए छॾियो। मोहम्मद रिज़वान 32 रन ठाहे टॉप स्कोरर रहियो। मोहम्मद हारिस 31, बाबर आज़म 25 रन ठाहियो। शान मसूद 24 रन ठाहे नॉट आउट रहियो। बांग्लादेश मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 127 रन ठाहियूं। क़ौमी टीम जे बॉलर शाहीन शाह अफरीदीअ जी शानदार बॉलिंग चईन बंगाल टाइगर्स जो शिकार कयो। शादाब खान बि 2 विकेटूं वरतियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वरी अज़ीज़ सैद रादरी शाह पारां सोभ ते क़ौमी टीम खे वाधायूं। जाम नवाज़ली वेझो बिजली जूं तारूं किरण सबब घर खे बाहि लॻी वई। 3 घर अलाह तला समेत सड़ी रख। मुतासिरनि वाहुर जी अपील करे छॾी। कोटड़े जे इंडस्ट्रियल ज़ोन में काटन फैक्ट्री में बाहि लॻण जे नतीजे में 200 खां वधीक कपह जूं गठड़ियूं सड़ी वयूं। बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ हैदराबाद मां बि फायर ब्रिगेड अमले खे तलब कयो वियो। रोहड़ी लॻभ क़ौमी शाहराह ते बाहि लॻण सबब कराची खां पंजाब वेंदड़ ट्रक सामान सुधो सड़ी वई। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में तालीमी साल 2023 लाइ प्री एंट्री टेस्ट 15 खां वधीक सेंटर क़ाइम। टेस्ट जे ॿिए मरहले में 11,800 शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जी शिरकत। टेस्ट जे मौक़े ते सिक्योरिटी सख़्त, पुलिस समेत रेंजर्स खे मुक़रर कयो वियो। फरीदाबाद वेझो बोर जे पाणी में बुॾी वियल नौजवान जो लाश। 3 ॾींहं पहिरीं सोहराब सोलंकी बोर जे पाणी में बुॾी वियो हो। हयाती विञाईंदड़ नौजवान जो मड़ घर पहुचण ते रोजराड़ो। ठुल वेझो जाफ़री बिरादरी जे 2 धुरियुनि विच में झेड़ो। फायरिंग जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं T20 वर्ल्ड कप जी ॿी मैच में नीदरलैंड ॾखण अफ्रीका खे 13 रन तां अपसेट शिकस्त ॾेई मेगा इवेंट मां आउट करे छॾियो। नीदरलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 158 रन ठाहियूं। ॾखण अफ्रीका जी टीम मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 145 रन ठाहे सघी।